खैबर खां रिपोर्ट कर रहा है अजीज कुल खैबर। जीएसएन महा जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो जी अगवानी में खैबर क़ौमी शाहरा ब्लॉक करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़ रोड ते रंडक विझी खैबर क़ौमी शाहरा जे ॿिन्ही तरफ़न खां रोड मुकम्मल 3 कलाक बंद करे छॾियो, जंहिं सबब कराची खां पंजाब वेंदड़ ट्रैफिक मुकम्मल मुअतल थी वई। तफ़सील मूजिब जीएसएन महा जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो जी अगवानी में खैबर क़ौमी शाहरा ब्लॉक करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़ रोड ते रंडक विझी खैबर क़ौमी शाहरा जे ॿिन्ही तरफ़न खां रोड मुकम्मल 3 कलाक बंद करे छॾियो, जंहिं सबब कराची खां पंजाब वेंदड़ ट्रैफिक मुकम्मल मुअतल थी वई। उन मौके ते रियाज़ अली चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया जे 6 करोड़ सिंध जे अवाम जो अवल ऐं आख़िर ज़रियो पाणी आहे। 99% सिंध जो जर इंसानी ज़रूरतमंद न रहियो आहे, उन में ज़हरीलो पाणी थी वियो आहे। हुन वधीक चयो त बिलावल भुट्टो, सरदारी, शहबाज शरीफ ऐं मौलाना फज़लुर रहमान खे सिंध बर्बाद करण न ॾींदासीं। ही कैनाल डेरा इस्माइल खान खे आबाद करण लाइ कढियो पियो वञे, जेको चश्मा राइट कैनाल खे सिंध जे चोरी ऐं धाड़े में पंजाब सां गॾु चई वियो आहे, जे सरबराह खे पिण खुश करण लाइ ही कैनाल कढियो पियो वञे। हुन चयो त पंजाब जे बंजर ऐं वारियासे इलाइक़े खे आबाद करण लाइ सॼी सिंध जे सरसब ज़मीनुनि खे पाणी खां सुकाए बर्बाद करे आबाद ज़मीनूं गैर आबाद करण जो साज़िशूं कनि पिया ऐं पंहिंजी बंजर ज़मीनूं आबाद करण जो रिथाऊं जोड़ियूं वयूं आहिनि। जेको 91 जे ठाह खे 34 साल गुज़री चुका आहिनि, सिंध खे पाणी नाहे मिलियो, न समुंड, न गुडू बैराज, न वरी कोटड़ी बैराज खे ॾिनो वियो आहे। असां वटि पीअण जे पाणीअ जो बहिरान आहे ऐं सिंध जे माण्हुनि जे ज़राअत लाइ बि पाणी न आहे। चोलिस्तान कैनाल खां वठी जेकी पाणी जा मनसूबा ठाहिया विया आहिनि, उहे गैर कानूनी आहिनि। रियाज़ चांडियो वधीक चयो त चोलिस्तान कैनाल खे खरबे रुपया शहबाज शरीफ ऐं बिलावल भुट्टो ज़रदार जारी कराया आहिनि, जेको कैनाल गॾियल मफ़ादनि वारे काउंसिल मां मंज़ूर नाहे करायो वियो, जंहिंजी का कानूनी हैसियत नाहे। 190 खां 200 किलोमीटर डिघो आहे, जेको पंजाब जे रेगिस्तान खे आबाद कंदो ऐं सरसब सिंध खे बंजर ऐं बदहाल बणाईंदो। पर सिंध जे गैरतमंद पुटनि, भाउरनि, बुज़ुर्गनि ऐं नियाणियुनि हिन खैबर जे धरणे में